सिंध जे अदीबनि ऐं दानिश्वरनि सिंध सरकार पारां कारूंझर जी 21,000 किलोमीटरनि खे क़ौमी विरसो क़रार ॾियण वारे फ़ैसिले खे रद्द करे एहतिजाज जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। हिन सिलसिले में सिंधी अदबी संगत हैदराबाद पारां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते ताज जोयो ऐं ॿिनि चयो त कारूंझर 1.5 लख खां 2 लख एकड़ एराज़ी ते पखिड़ियल आहे, पर सिंध हुकूमत रुॻो 21,000 किलोमीटर्स खे विरसो पई ॼाणाए, जेको फ़ैसिलो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। इन्हनि चयो त कारूंझर जी 49,000 एकड़नि में रुॻो सियाहत, सक़ाफ़त, क़ौमी ऐं मज़हबी आसार मौजूदु आहिनि। उन खां अलावा ख़ारसर जबल बि कारूंझर जो हिसो आहे ऐं अहिड़ी रीति कारूंझर जी वॾे पैमाने ते पखेड़ आहे। उन लाइ कारूंझर तोड़े भरपासे जी समूरी ज़मीन खे क़ौमी विरसो क़रार ॾिनो वञे। सिंधी अदबी संगत जे अॻवाननि इहो बि चयो त सिंध हाई कोर्ट जे फ़ैसिले जी उबतड़ कुझु हज़ार एकड़नि खे सक़ाफ़ती विरसो क़बूल करण वारे फ़ैसिले खे हू रद्द था कनि ऐं संदन मुतालबो आहे त ॼाणायल फ़ैसिलो वापसि वठी कारूंझर जी समूरी एराज़ी ज़ाहिर करे कटाई मुस्तक़िल बुनियादनि ते बंदि कई वञे। ॿी सूरत में हू एहतिजाजी तहरीक शुरू कंदा। इम्तियाज़ खोसो, धरती डिजिटल न्यूज़, हैदराबाद।